नासिन जदीद दौर सबब लोहार को कम सवाल जो शिकार हुजण बावजूद सेठार चाचो पोरियत कदीमी कम के जारी रखदा अचन पिया। वधीक तफ़सील आशिक हुसैन जी हिन रिपोर्ट में। दुनिया की तरक्की जिते त इंसान ज़ात जे लाइ आसानियूं ऐं सहूलियतूं त पैदा कयूं आहिनि, उते कुझु अहिड़ा क़दीम हुनर बि आहिनि जेके दुनिया जी जिदत जे करे ज़वाल पज़ीर पिया थींदा वञनि। ॻाल्हि कबी सिंध अंदरि क़दीमी हुनरनि जी त लोहार को हुनर बि क़दीम हुनर आहे जेको वक़्त जी सितमज़रीफ़ी ऐं तरक़ीअ जे नाले ते मशीनरी जे अचण जे करे ज़वाल पज़ीर थींदो पियो वञे। पर इन जो मतिलबु इहो बि न आहे त कोई हुनर सफ़ा ख़तमु थींदो पियो वञे। अॼु बि चाचो हुसैन बख़्श सियाल पंहिंजे अबे ॾाॾे जे हुनर वारी किरत सां पंहिंजे बचनि जो पेट गुज़रान करे रहियो आहे ऐं पंहिंजो हुनर पंहिंजे औलाद में पिणु मुंतक़िल करे रहियो आहे। अबे ॾाॾे जो साईं 7 पीढ़ियूं शुक्र अलहमदुलिल्लाह पंहिंजे हथनि ते हलूं था, बाक़ी महांगाई चोट चढ़ी वई आहे। अच्छा भला जेको तव्हां महिनत मज़दूरी कयो तव्हांजो अधूरो पूरो मिले या थो? किथे के रोअनि था, के ॾियनि था, के नथा ॾियनि, इहो ई वेठा आहिनि पुट हिन कमाइनि था पिया। तव्हांजो घणो कमु कहिड़ी सीज़न में हूंदो आहे? हे असांजो कणकुनि में ये जेका मशीनरी या टेक्नोलॉजी दौर जे करे जेके रेपर मशीन आहे उन जे धंधे खे त धक कयो आहे, पर पोइ बि पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण लाइ डाटा ऐं वाओला या कोडारियूं इहे ठपे या नयूं ठाहे मिड़ई पंहिंजो पेट गुज़र कनि था, पर उहो हिन जो धंधो या उहो मज़ो हिन जो न रहियो आहे। मशीनरी आहे तक़रीबन माण्हू जेके अमीर माण्हू आहिनि उहे इस्तेमालु था कनि, ग़रीब अॼु बि डाटो कोडर कुहाड़ी वग़ैरह इस्तेमालु कनि था पिया। इन करे इन ग़रीबनि जे रोज़ीअ में धकु ज़रूरु लॻो आहे, पर पोइ बि इन जी शुक्र आहे मालिक जी पंहिंजी रोज़ी थिए थी पई। ऐं लोहारनि जे कारोबार खे कापारी धकु लॻो आहे, पर पोइ बि अॼु बि हू जेको आहे पंहिंजे मारोड़नि पंहिंजे आबादगारनि जे लाइ जेको आहे सो अॼु ऐं पंहिंजे पेट गुज़रण लाइ उहो पंहिंजो कारोबार जारी रखियूं था अचनि पिया। कैमरा टीम सां गॾु आशिक हुसैन, धरती टीवी सेठार जा।